अस्सलाम वालेकुम दोस्तों। क़दीम ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकु बादशाह पंहिंजे शाही ॿेड़े में सफ़र करे रहियो हो। उन ज़माने जी ॿेड़ी अॼु जे मॉडर्न ज़माने जे ॿेड़नि में इंजन बजाए चाको चौबंद मलाहनि जा दस्ता चपुनि जी मदद सां हलाईंदा हुआ, जंहिं सबबु जिते अॼु जो सफ़र कलाकनि में थिए थो, उते उहे ॿेड़ा केतिरा ई ॾींहं या महीना सफ़र कंदा रहंदा हुआ, जंहिं दौरान जहाज़ जा मुसाफ़िर पंहिंजे सफ़र जी बोरियत ऐं इंतज़ार खे ख़तमु करण लाइ नवां तरीक़ा ॻोल्हींदा रहंदा हुआ। हिकु ॾींहुं बादशाह ईअं पंहिंजे बोरियत ऐं जिस्मानी थकाव खे ख़तमु करण लाइ ॿेड़े अंदरि चहलकदमी करे रहियो हो। हिकु अधु वज़ीर बि साणसि सफ़री या बादशाही मामलनि ते ॻाल्हाए रहियो हो। जॾहिं वज़ीर ॻाल्हि ख़तमु करे बादशाह खां अलॻि थी पंहिंजे कम सां रवानो थियो त हिकु चप्पू हलाईंदड़ मलाह पंहिंजे साथी खे मुखातिब कंदे चयो त यार, बादशाह सलामत बि को अधु दिमाग़ी आहे। असां जहिड़नि पहलवाननि खां चप्पू थो हलराए ऐं इन्हनि पोड़नि ऐं कमज़ोरनि खे वज़ीर ठाहियो मज़ा थो कराए। संदसि ॻाल्हि भर में वाक कंदड़ बादशाह जे कन ते बि पई, पर बादशाह उन वक़्तु कंहिं वजह सां उनखे अणॿुधी करे छॾियो। कुझु वक़्त खां पोइ शाही ॿेड़े खे हिकु पहाड़ी बंदरगाह भरिसां रोकियो वियो त जीअं उतां अॻिते जे सफ़र लाइ राशन वग़ैरह गॾु करे सघिजे ऐं ॿेड़े अंदरि सवार इंसाननि जी बोरियत बि घटिजी सघिजे। ॿेड़ो बंदरगाह ते बीठो रहियो, जंहिंजी सफ़ाई वग़ैरह थी रही हुई। सो बादशाह, संदसि अमलो ऐं मलाह वग़ैरह बि ज़मीन ते थोरो वाक करे पंहिंजो जिस्मानी थक ख़तमु करे रहिया हुआ। कुझु देरि अंदरि हिकु नंढड़े पहाड़ जे पुठियां कुझु आवाज़ अचणु लॻो त बादशाह उन मलाह खे, जेको कुझु वक़्तु अॻु बादशाह खे अधु दिमाग़ी चई रहियो हो, सॾु करे चयईंसि, ॾिसी आ त छा माजरो आहे, कुझु आवाज़ अची रहियो आहे। उन मलाह जल्दी सां ताक़त जो मुज़ाहिरो कंदे उन पहाड़ीअ ते चढ़ी नज़र विधी ऐं वापसि अची बादशाह वटि हाज़िर थियो ऐं चयईंसि त बादशाह सलामत, आवाज़ बकरीअ जो आहे। बादशाह खां सवाल कंदे पुछियो त कहिड़े नस्ल जी बकरी हुई। मलाह ख़ामोश रहियो। बादशाह चयसि त वञी ॾिसी खेसि ॿुधाए त छा माजरो आहे। दोस्तो, सवाल ते गौर कजो। ख़ैर, मलाह वरी उन पहाड़ी ते पहिरीं खां कुझु घटि रफ़्तार सां चढ़ियो ऐं नज़र विधी ऐं वापसि अची सहकंदो बादशाह खे ॿुधायईं त बादशाह सलामत, कुशे नस्ल जी बकरी हुई। बादशाह वरी खां सवाल कयो त कहिड़े रंग जी हुई। मलाह ख़ामोश रहियो। बादशाह चयसि त वञ ॾिसी आ। मलाह वरी वापसि पहाड़ ते चढ़ियो, नज़र विझी वापसि तमामु घणो सहकंदो अची बादशाह खे ॿुधायईं त बादशाह सलामत, भूरे रंग जी बकरी हुई। बसि उहो चवणु हो त बादशाह सवाल कयसि त छा लाइ थी रड़ियूं करे। उन ते मलाह जा त ॼण ठप ई ठरी विया। दोस्तो, मलाह मां मुराद उहो ॿेड़ी हलाईंदड़ मलाह, न कि असांजे सिंध में आबाद मलाह ज़ात। मतां को भाउ दिलि में करे मूंखे ॻोल्हींदो अचे त इहो आहे केरु जेको असां मलाहनि खे घटि अकुल थो सम्झे। ख़ैर, हू वीचारो वरी मथे चढ़ियो, ॾिठाई, पंहिंजे ज़हन मुताबिक़ ॻाल्हि खे सम्झाई, वापसि अची तमामु घणो सहकंदो चयईं त बादशाह सलामत, ॻाल्हि सम्झ खां ज़ोर आहे। ॿियूं बकरियूं बि आहिनि जेके ख़ामोशीअ सां चरनि पियूं, बसि हिकु उहा बकरी आहे सा ॿ पई करे। बादशाह खेसि बीहण जो ऐं दरबान खे उन मलाह खे पाणी पियारण लाइ चवण खां पोइ उन पोढ़े वज़ीर खे सॾु कयईं ऐं चयईंसि त थोरी देरि खां पहाड़ीअ जे पुठिएं पासे खां कुझु आवाज़ अची रहियो आहे, ॾिसी अचो त छा माजरो आहे। वज़ीर सभ खां पहिरीं पहाड़ ते चढ़ण बजाए थोरी नज़र घुमाई त पहाड़ जे पासे मां हिकु नंढड़ो रस्तो नज़र आयो। उहो आराम सां बग़ैर ज़ोर जे उन रस्ते तां उन पहाड़ी जे पासे वञी नज़र विधी ऐं मामले खे सम्झण खां पोइ बादशाह ॾांहुं पहुतो ऐं अर्ज़ु कयईं त बादशाह सलामत, हिकु कुशे नस्ल जी भूरी बकरी झंग में चरी रही हुई। संदसि बच्चा कंहिं वजह सां खांसि परे थी विया हुआ, सो उन्हनि खे ॻोल्हींदी रड़ियूं करे रही हुई, पर संदसि रड़ियुनि ते मालिक बि अची वियो ऐं सॼे रेवड़ खे हकले गॾु कयईं त संदसि बच्चा बि खेसि मिली विया। हाणे ख़ामोशीअ सां चरी रही आहे। उन में केतिरी सदाकत हुई ऐं केतिरो वज़ीर जो ज़िबानी कमाल, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर बादशाह वज़ीर खां इम्प्रेस थियो ऐं मलाह खे चयईं त इहो ई फ़र्क़ु आहे तुंहिंजे ऐं हिन वज़ीर जे ज़हन में, जंहिं करे तूं बसि पंहिंजे ज़ोर जो मुज़ाहिरो कंदे सिर्फ़ु ॿेड़े जो चप्पू हलाए रहियो आहीं ऐं पोढ़ो कमज़ोर वज़ीर पंहिंजे सम्झ ऐं अकुल खे इस्तेमालु कंदे मूंसां गॾु तोखां केतिरी बहितर ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। दोस्तो, उन पूरी स्टोरीअ मां असांखे इहो सबक़ु मिले थो त सिर्फ़ु ताक़त ई हर शइ न आहे। अगरि सिर्फ़ु ताक़त काफ़ी हुजे हा त उहो मलाह सिर्फ़ु 4 चकर उन नंढड़े पहाड़ ते चढ़ी हांबारो हणी बादशाह अॻियां वेही न रहे हा। ईअं ई असांजी अॼु जी नस्ल आहे, सिर्फ़ु ताक़त जो इस्तेमालु कंदी रहे थी। मिसाल तौर, स्पोर्ट्स में वधीक ध्यानु या रुगो नौकरियुनि जा इश्तिहार ॻोल्हे काग़ज़ात जमा कराइण ते ज़ोर। असल उन्हनि जे अकुल जी माप यानी टेस्ट में फेल त ठहियो, पर नेगेटिव मार्क्स।
मीन पंहिंजे इल्म व अक़ल खे वधाइण ॼण अॼु जे जवान जी ज़िमेदारी न आहे। त दोस्तो, अॼु पको इरादो कयो त पंहिंजे स्किल्स चाहे जंहिं बि फील्ड में असां कमु करियूं, का बि हिकु नई शइ सिखंदासीं ऐं पाण खे उन वज़ीर वांगुरु वधि खां वधि अकुलमंद बणाईंदासीं ऐं हिकु ॾींहुं पंहिंजी फील्ड जा माहिर ज़रूरु थींदासीं। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त यहूदियुनि जी दुनिया में कुल आबादी सिर्फ़ु 0.006% आहे, जेके 62% हाईली एजुकेटेड आहिनि ऐं दुनिया जा तमामु वॾा कारोबार संदनि हथ में आहिनि। सो असांखे बि घुर्जे त महिनत करियूं ऐं अॻिते वधूं। उमेद करियूं था त अव्हांखे अॼु जी हीअ स्टोरी ज़रूरु पसंदि ईंदी। वधीक अहिड़नि वीडियोज़ जे लाइ सिंधी क्रिएशन्स खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं शेयर करणु न विसारींदा।